साईं सैयद मखदूम जमील साईं जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जो उडेरे में ज़बरदस्त विलाना इस्तक़बाल किया है। हज़ारनि जी तइदाद में माण्हू उन जे रैलीअ में शामिल आहिनि जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं छंदड़ मोरीअ खां बाउदेरो सेखाट खेबर रशीद खेबर उडेरो लाल में विलाना संद इस्तक़बाल किया वियो आहे। गुलनि जी सैयद मुमताज़ शाह मथां वर्खा कई वई आहे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं। मखदूम जमील जमा जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह उडेरे पहुंचण ते संदसि विलाना इस्तक़बाल कयो पियो। उडेरो लाल में रैली पहुंची वही है। विलाना इस्तक़बाल किया वियो आहे सैयद मुमताज़ अली शाह जो उडेरो लाल विलेज में। जीअं ई हैदराबाद मां निकितान तीअं बाईपास खां वठी सैयद मुमताज़ शाह जो भरपूर इस्तक़बाल किया वियो वञे। हटड़ी बाईपास ते संदसि इस्तक़बाल किया वियो। छंडड़ मोरी ते संदसि इस्तक़बाल किया वियो। मटियारी में संदसि इस्तक़बाल किया वियो। बाउदेरे में अबड़ा बिरादरी पारां संदसि इस्तक़बाल किया वियो। सेखाट में समा बिरादरी इस्तक़बाल कयो। खेबर में बच्चा मला बिरादरी तरफ़ां संदसि भरपूर इस्तक़बाल किया वियो आहे। खेबर में फ़कीर मोहम्मद रशीद खेबर में फ़कीर मोहम्मद खेबर मास्तर तरफ़ां इस्तक़बाल किया वियो आहे। थोड़ा में भी संदसि भरपूर इस्तक़बाल किया वियो आहे। उडेरे में चपे चपे ते हर गली गली में संदसि इस्तक़बाल किया पियो वञे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं। गार्डन जो रेलो है जो असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिते संदसि इस्तक़बाल किया वियो आहे। चपे चपे ते सैयद मुमताज़ अली शाह जो इस्तक़बाल किया पियो वञे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। हिन वक़्तु असां उडेरो लाल में मौजूद आहियूं। उडेरो लाल में चपे चपे ते सैयद मुमताज़ अली शाह जो इस्तक़बाल किया पियो वञे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं। संदसि मथां गुलनि जी वर्खा कई पई वञे। जीए भुट्टो ऐं जीए मखदूम जमील जमा जे नारनि जी गूंज माण्हुनि में वॾी ख़ुशीअ जी लहर आहे। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम है। सैयद मुमताज़ अली शाह जो उडेरे पहुंचण ते भरपूर इस्तक़बाल किया पियो वञे। ये असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ज़बरदस्त मटियारी जो शान साईं मुमताज़ शाह जमील जमा साईं हीरो असांजो। हज़ारनि जी तइदाद में माण्हू शामिल आहिनि रैली में। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिन वक़्तु रैली उडेरो लाल शरीफ़ मां गुज़री रही है जिते चपे चपे ते सैयद गार्डन जे गुलनि जी वर्खा कई पई वञे।
उडेरो लाल में चपे चपे ते सैयद मुमताज़ अली शाह जो विलाना इस्तेक़बाल कयो पियो वञे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियो पिया।